पानी खातिर पानी ना है छो भला हक घुरो था हाणे जो सुल्तानी के सुल्तानी के अस्सलाम नाज़रीन पाणी ते मौजूद आहियूं ही राजो खानानी शहर में ऐं जी जेका खोट आहे उन ख़िलाफ़ जेको सो अॼु हिते धरणो लॻल आहे ज़िलो बचाव जेको सो कमेटी आहे उनजे जेको सो मेंबर उहो बि जेको सो हिते पहुचण वारा आहिनि उन खां अॻु में ॿिया मुख़्तलिफ़ जेके समाजी सियासी माण्हू आहिनि उहे जेको सो उनखे धरणे खे जेको सो लीड कनि पिया। नाज़रीन पाण सां गॾु मौजूद आहिनि मीर नूरमन चालपुर साहब। इन जी जेको सो बदीन ज़िले में पाणी जी जेका जदोजहद आहे उन में तमामु घणो वॾो कंट्रीब्यूशन आहे, वॾो किरदारु रहियो आहे। अचो पाणी खां पुछूं था त जेको पाणी शॉर्टेज आहे खोट आहे उनजा सबब कहिड़ा आहिनि? जॾहिं हिननि फ्लड कैनाल पहिरियों कढियो जेको शायदि पीर हो उहो कढियनि, पोइ माड़ा कढियनि, बावली कढियनि, वरी इमाम जनूबी कढियनि, मुरादवा कढियनि, त आहिस्ते आहिस्ते पाणी खुटाईंदे आया ऐं असांखे ख़बर ई कोन थी पई त मसइलो छा आहे, कीअं पियो खुटे। पोइ आराई टेल असां वटि राजो खानानी में हिते मुंड में त वाटर हूंदा हुआ, पाणी वेंदा हुआ, पर हुते कोन वेंदा हुआ। पोइ 2016 में हिननि जॾहिं धिका लॻाइण शुरू कया त तंहिंखां पोइ असांखे ख़बर पई त असांजो पाणी जेको आहे सो कन्वर्ट करे उहो खणियो पिया वञनि सखर बिराज ते, ऐं उहो सखर बिराज वारो पाणी उते घटि में घटि ऐं सम्झां थो त 8 खां 10 लख एकड़ ज़मीन जो पाणी हू असांजो होॾां हो खणियो पिया वञनि। असांजी टोटल कमांड जेका अकरम हुआ ते कोटली बिराजी ऐं ॿुधायां पियो त अकरम ते 5 लख एकड़ ऐं हिते फुलेली ते 10 लख एकड़, टोटल 15 लख एकड़। ऐं जेके मूं वटि सरकारी फिगर पिया आहिनि ऑफिशियली जेके इरीगेशन वारनि जा पिया आहिनि, रेवेन्यू वारनि जा पिया आहिनि, त उन में सिर्फ़ु 2 लख एकड़ आबाद थिए, ॿी टोटल गैर आबाद आहे पंहिंजी 2-3 सालनि खां पई थिए। ऐं वरी मथां ज़ुल्म इहो कनि त धिका लॻाइनि, पहिरियों धिको लॻाइनि TML रेगुलेटर ते जेको 7.5 फुट उन जो पाणी वरी वञे पियो हेठि गूनी न, ऐं ॿिया वरी जेके धिका लॻाया अथनि इमाम जागीर वटि लॻायो अथनि फुलेली में, टियों वरी लॻायो अथनि सुल्तानी में ख़ुदि में लॻायो अथनि, हिकिड़ो त सुल्तानी जो बेड मथे करे छॾियो अथनि, ऐं सुल्तानी में ख़ुदि में वरी धिको 2 फुट जो हयो अथनि, फुलेली जी खां हू 9 फुट मथे आहे, ऐं उन में वरी बेड बि जेको धिको पियो अथनि उहो 2 फुट जो उहो आहे, माना 11 फुट मथे पाणी आहे। ऐं तंहिंखां पोइ हुनजो वर आहे, हाणे जे वर पोइ हूंदो त प्रेशर त हूअं ई मरी वेंदो हलियो। सो गुज़िरियल साल खां त असां अमली मैदान ते हुआसीं, पूरो रोडनि ते असीं हुआसीं सॼी साल, वरी बरसाति पई त कुझु पाणी अची वियो त उन मां बि इरीगेशन वारा सम्झनि कोन था। हाणे असां वरी जदोजहद शुरू कई आहे, इंशाअल्लाह ताला असीं हिनखे तोड़ निभाईंदासीं ऐं पाणी वठी रहंदासीं इंशाअल्लाह ताला। हिकिड़ो जेके धिका लॻियल आहिनि समूरनि ॿार में जिन में धिका लॻियल आहिनि उन्हनि जी कानूनी तौर ते पोज़ीशन जेका आहे उहा छा आहे? ॿियो सिस्टम जेको आहे उहो सिस्टम किथे ख़राबु आहे, कीअं सही थींदो? सिस्टम इहो मूं ॿुधायो न त जॾहिं हिकिड़ो चोरी कंदा या ज़ोरी कंदा, हिकिड़ो अव्हांखे ॿुधायो न, हिकिड़ो मामूली मिसाल ॾियां त हिकिड़ो वाटर आहे उन मंझां जे अव्हांजी पीच कोन्हे त उन में अव्हांखे पाणी कोन ॾींदसि, त हीअ जेका कोटड़ी बैराज जी जेका कमांड आहे, हर वाटर जी बि कमांड हूंदी आहे, हर वाह जी कमांड हूंदी आहे, हर शाख जी कमांड हूंदी आहे, पोइ उन हिसाब सां उहो पाणी जी विरासत कंदा आहिनि। त कोटड़ी बैराज जी कमांड जेका हुई उन जी PC1 में इहो किथे बि लिखियलु कोन्हे त हिन मंझां सखर बैराज जी ज़मीनुनि खे पाणी ॾिनो वेंदो। त हुननि जेके फ्लड कैनाल कढिया उन मां उन्हनि सखर बैराज जी ज़मीनूं आबाद कयूं ऐं पाण माठ करे सुता पिया हुआसीं। त इहो ई सिस्टम में पहिरियों जेको धकु लॻो आहे उहो लॻो आहे। ॿियो लॻो आहे त वरी मथां उन्हनि छा कयो आहे त धिका लॻाया अथनि, उहो बि धिका इन करे त उन्हनि ई वाहन खे वधीक पाणी ॾियण लाइ, उते शायदि वॾनि बोतारनि जूं ज़मीनूं आहिनि, इरीगेशन वारनि जूं आहिनि, उन्हनि सभिनि जूं ज़मीनूं उते आहिनि। सिंध आबाद घाट बोर्ड वारो आहे जेको चेयरमैन असांजो बुज़ुर्ग आहे वीचारो, पर उनजी ज़मीन बि उते आहे, सभु इन खे मां पाणी पीअनि था। त सिस्टम में ऐं इहो ॿियो आहे करप्शन, त जेतिरो पाणी घटि हूंदो, वाटर में घटि हूंदो, लाज़मी माण्हू चवंदो, वाह में घटि हूंदो, लाज़मी माण्हू चवंदो बाबा असांखे टोड़ण ॾियो, या आबदार या दारोगा अची चवंदा असांखे ॿ रुपया ॾियो त असीं अव्हांखे टोड़े था ॾियूं वाटर। त हीउ करप्शन जो हिकिड़ो रस्तो खोलियो वियो आहे जेको हुननि लाइ मुस्तक़िल बुनियादुनि ते हुननि जी टिजोड़ियूं पियो भरंदो। अच्छा, धिका जेके पाण ॻाल्हि कयूं त धिका जेका उनजी का कानूनी हैसियत आहे उनखे बिल्कुलु चैलेंज मूं कयो आहे ऐं कोर्ट में वियो आहियां, उन्हनि जी का बि कानूनी हैसियत कोन्हे। हो इहो बेवकूफ़ी पिया करनि त बाबा हीउ जेको प्रेशर वधंदो, असांजी 2-3 मीटिंगूं थियूं आहिनि त उन्हनि चयो त धिका असां इन करे आया आहिनि त मथे इन करे गया आहिनि त प्रेशर वधंदो, हालांकि प्रेशर जी ॻाल्हि ई कोन्हे। इहे धिका हिकिड़ी जाइ ते फुलेली में त उन्हनि मथे कया आहिनि, पर ॿी जाइ ते हिकिड़नि वाहन में उन्हनि 4.25 फुट हेठि धका कया आहिनि।
हुते हिते बि प्रेशर वधे थो मथे करण सां, हुते बि प्रेशर वधे थो घटि करण सां, त इहो त माना का वजह कोन्हे। त ही हिकिड़ो सुल्तानी वाह में हिकिड़े इज़ाफ़ी गेट्स जी ॻाल्हि हले पई, नए गेट्स जी नई डिज़ाइन जी ॻाल्हि हले पई, उनखां पोइ कहिड़ा सबब आहिनि जो जेको टैलेंट्स जेको आहे उहो पाणी कोन थो करे? ही चवनि पिया त असां जेको अनलीगल पाइप जेके 400-500 पाइप्स कढिया आहिनि, उन ॻाल्हि में केतिरी सचाई आहे? हिकिड़ो सुवाल जेको तव्हां पुछो मूंखां त सुल्तानी पाणी नथो खणे, उन जो असांजो वॾे मां वॾो दुश्मन अकरम आहे। भले को दोस्त कावड़ जे त भली कावड़ जे, पर छा जो टेक्निकली अकरम वाह जा जेके दरवाज़ा जेके ॾिना अथनि फुलेली मां, उहे सुल्तानी खां बिल्कुलु मथां आहिनि। तूं 6 दरवाज़ा आहिनि, उहे प्रेशर में उहो त पाणी खणी था वञनि, बाक़ी असांजो सुल्तानी पाणी कीअं खणंदो? ॿियो तव्हांजो रेगुलेटर जेको सुल्तानी खे सफ़ा वेझो, जेके टोड़े वरी 1000 फुट परे करे छॾियो अथनि, त हाणे हिकिड़ो प्रेशर ओॾे ई थो वञे, ॿियो तव्हांजो चैनल थो प्रेशर खणे। हाणे जेको 6 दरवाज़ा आहिनि उन्हनि खे घटि में घटि 2 खे त बंदि करियो, छो जो ॾिसो चैनल 12 पाणी खणे थो, असीं 6 माह वारा आहियूं, तव्हीं छा हुनखे 15 ॾींहं बंदि नथा करे सघो छा? अकरम वाह खे 15 ॾींहं ताईं हेठि नथा करे सघो? तव्हां में एतिरी बि ताक़त कोन्हे जो घटि में घटि 15 ॾींहं त हुनखे बंदि करियो, जो सुल्तानी कुझु पाणी खणे पुछड़ करे, हिते ज़मीदार कुझु पंहिंजूं ॿनियूं आबाद कनि, हिते केरु ॿुधण लाइ तयारी कोन्हे। न सही अकरम वाह खे टच करणो ई कोन्हे, बाबा अकरम वाह खे टच न कंदा सुल्तानी पाणी कोन कंदो। टेक्निकली उते ऐं पाण मैकेनिकल इंजीनियर ॾिसी आयो आहियां त उते टेक्निकली फॉल्ट आहे, सुल्तानी जो मुंहुं वरी थोरो 100 फुट पोयां रखियो वियो आहे, ऐं बिल्कुलु उनजे मथां 6 दरवाज़ा जेके रखिया विया आहिनि अकरम वाह जा, उहो फुल पाणी पिया खणनि, प्रेशर सॼो उहो पिया खणनि, त पाणी ईंदो कीअं? एज एक्सपर्ट तव्हां जेको जेके अलीपुर ते जेको दरवाज़ा लॻल आहिनि, जेको रेगुलेटर ठहियल आहे, हाणे मामला जेके आहिनि उहे जेके तय कीअं थींदा आहिनि, जेको कीअं हल करे ॾिसो न, हाणे उहो त हिकिड़ो त जेके असांजा हुकूमतूं आहिनि, वज़ीर आला आहिनि असांजा, जेके वॾा इंजीनियर आहिनि वॾा, उन्हनि खे असांजी इहा गुज़ारिश आहे त टेक्निकली तव्हां अहिड़ो सिस्टम ठाहियो जो अकरम वाह बि हले त सुल्तानी बि हले। असांजी अकरम वाह सां का दुश्मनी कोन्हे, न को माणक सां आहे, न को नसीर सां आहे, न को मीरवाह सां आहे, कंहिंसां बि कोन्हे। असांजो चवणु सिर्फ़ु इहो आहे त सुल्तानी खे पाणी कीअं मिले। ॾिसो न, सुल्तानी ते जॾहिं खां नओं रेगुलेटर ठहियो आहे ऐं जॾहिं खां पाणी जा मामला उन खां तॾहिं खां बिगड़िया आहिनि। पहिरीं कॾहिं असां वटि सुल्तानी में पाणी जी खोट कोन हूंदी हुई, पोइ जॾहिं आस्ते आस्ते फ्लड कैनाल पर हिकिड़ो, पोइ ॿियो बुटियो निकिता, ऐं उन खां पोइ जॾहिं रेगुलेटर ठहियो, पोइ TML ते धिको लॻो, वरी अलीपुर ते धिको लॻो, उन खां पोइ जॾहिं सुल्तानी जो मोह जेको नओं डिज़ाइन हिननि कयो आहे, उन मोह में बि हिननि सुल्तानी जो हिकिड़ो तुंहिंजी बेड लेवल मथे कई, ऐं ॿियो हुन में 2 खां 2.5 फुट जा हुननि धिका आया आहिनि, उन करे उते पाणी खणे कोन पियो। ऐं उनजो मेन सबब इहो आहे त जेको अलीपुर रेगुलेटर आहे, जिते पाणी खे रेगुलेट करणु खपे हिन खे इंतिज़ामिया खे, उते शायदि हिननि खां सही नमूने रेगुलेट कोन पियो थिए, उते जा गेज जेके मेंटेन कोन पिया थियनि, उन करे सुल्तानी कोन थो वहे। हाणे सुल्तानी असां वटि पाणी जी फुल सप्लाई तॾहिं हुन में थींदी जॾहिं अलीपुर रेगुलेटर ते सुल्तानी जो मोह जेको आहे, उते पाणी जी जेका गेज आहे उहो 11.5 फुट हुजे, उन खां पोइ तॾहिं पाणी वञी सुल्तानी पूरो कंदो। राजस्थान जो जेको रेगुलेटर आहे, हिते पाणी जी जेका लेवल आहे इहा 7 खां 6.5 फुट ताईं पाणी घटि में घटि लेवल हुजे, उन खां पोइ जेको आहे सुल्तानी अप में बि पाणी बि पूरत कंदो ऐं सुल्तानी टाउन में पाणी पूरत कंदो। टियों ॾींहुं मुंहिंजो विज़िट जे हवाले सां वञणु थियो उते अलीपुर ते, असीं वियासीं उते मुंहिंजो ॾिठो त अलीपुर सुल्तानी जो जेको मोह हुयो अलीपुर ते, उनजो गेज 8 फुट मां बि 2 डेसीमल घटि हुयो, ऐं जेको असां वटि सुल्तानी वारो रेगुलेटर आहे, कल्ह इन ते आउं वियुसि विज़िट करण जे लाइ, त उते जेको पाणी आहे सिर्फ़ु 1 फुट पाणी जेको आहे राजस्थान रेगुलेटर ते बीठो आहे, जो उते जेको 7 फुट जे बजाए गेज जेको बीठो आहे 2.5 खां 3 फुट पाणी जो गेज बीठल आहे। हाणे इन सूरत हाल में जेको आहे जो पाणी कीअं पूरो सुल्तानी कीअं पाणी पूरो कंदो मुंड जी या पुछड़ जी में पाणी जे खोट जा जेके मेन सबब आहिनि सिर्फ़ु गेज मेंटेन करणु न आहिनि। नई ॻाल्हि मीडिया में हले पई त जो अलीपुर रेगुलेटर ते सुल्तानी जो नओं जेको गेट्स ॾियूं था, नई डिज़ाइनिंग कयूं था, उनसां असांखे फ़ाइदो थींदो, इन ॻाल्हि में केतिरी सचाई आहे? ॾिसो न, गेट हिकिड़ो मोह वधाईंदा ज़ाहिर ॻाल्हि जो फ़ाइदो थींदो, पर गेट वधाइनि भले, पर जेको पहिरीं गेट आहिनि उन्हनि वटि पूरो पाणी असांखे ॾियनि। सुल्तानी जेका कैपेसिटी आहे 1168 क्यूसिक आहे, हींअर हुन में 400 क्यूसिक पाणी पिया ॾियनि। पाणी आहे कोन थो इज़ाफ़ी गेट की जो फ़ाइदो कहिड़ो थींदो, जॾहिं जेके गेट लॻा पिया आहिनि उन्हनि वटि पहिरीं असांखे पूरो पाणी ॾियनि, पोइ इज़ाफ़ी गेट हणनि। तव्हां इहो मुमकिन ॿुधाइजो त तव्हां हिते जेको रहिया आहियो, पाणी जदोजहद में माण्हू सां गॾु रहिया आहियो हिते, त पहिरीं जेको इहो पाणी मामलनि खे तव्हां जेको कीअं था ॾिसो, हाणे जेको आहे उहो शार्टेज जा सबब छा आहिनि, ऐं पाणी जेको टैलेंट्स कोन पियो करे उनजा मेजर जेको सबब आहिनि उहे कहिड़ा आहिनि? पाणी जो जेको मेजर सबब आहे उहे जेके फुलेली ते नाजाइज़ जेके फ्लड कैनाल आहिनि, ऐं ॿिया जेके फुलेली में धिका आया विया आहिनि 30 ऐं 32 माइल ते, उहे ई सबब आहिनि जो पाणी असां वटि अलीपुर ते उहो पहुचे कोन थो। बुनियादी जेको सबब आहे पाणी जो, उहो फ्लड कैनाल ऐं जेके 30 ऐं 32 माइल ते जेके धिका आहिनि
उहे उनजे करे पाणी जी जेका शदीद खोट आहे। सम्झो त पंजाब जेको आहे पूरे पाकिस्तान में चइनी सूबनि लाइ हिकिड़ो वॾेरो आहे। ईअं ई जीअं पंजाब खां पोइ पाणी असां ॾांहुं कंट्रीब्यूशन थिए थो, डिस्ट्रीब्यूट करे थिए थो, त उहा जेका विरासत आहे जीअं पंजाब में हू क़ाबिज़ आहिनि, त ईअं ई असां वटि सिंध में हर शाख ते, हर बैराज ते, हर वाह ते वॾेरा मौजूदु आहिनि। सभिनी सिंध जे वाहनि सां इहा लका आहे, सभिनी शाखनि में इहो मसइलो आहे। पर छा आहे जो असांजा जेके वॾेरा आहिनि, असांजे मथां जेके क़ाबिज़ कामोरा आहिनि, उहे सिंध जे पाणीअ ते, आवाम जे पाणी ते क़ाबिज़ आहिनि। ऐं जेसिताईं हीउ निज़ाम जेको कानून मुताबिक़, आइन मुताबिक़ हलणु घुरिजे, उहो न हलंदो, जेसिताईं विरासत सही नमूने सां न थींदी, तेसिताईं इहो एहतजाज जारी रहंदा। ऐं असां चाहियूं था त जेको सुल्तानी जो हक़ आहे, जेतिरा फुट आहे, जेतिरा क्यूसिक पाणी आहे, उहो पूरो ॾिनो वञे, न सिर्फ़ु सुल्तानी खे पर सिंध जे हर वाह खे, हर शाख खे उन जे घुर्ज मुताबिक़ पाणी ॾिनो वञे। मौजूद है जो हिन धरने में सिंध सैयद एसोसिएशन जो बदीन ज़िले जो सदर सैयद जुल्फ़कार अली शाह। डिस्ट्रिक्ट बदीन में पानी जी जेके बि वाह आहिनि उन्हनि में खोट आहे। इन जो सबबु छा आहे, असां जेको आहे सो पहिरीं जेको आहे सो मिनिस्टर ऐं एरीगेशन बयानु ॾिनो 20 तारीख़ ते, त सभई ज़मीनदार बदीन जा जेके आहिनि उहे पंहिंजा बेजारा पोखीनि, पाणी जेको आहे सो जाम आहे ऐं बेफ़िक्र थी पंहिंजा बेजारा पोखीनि। असां उन्हनि मिनिस्टर ऐं उन्हनि जिन्हनि असांखां बेजारा पोखाया उन्हनि खां असीं पुछूं था त असांखे इहे बयानु ॾियारे बेजारा पोखाए। हींअर असांजा हू धणी थियण लाइ बि तयारु कोन आहिनि। असां इहो जेको आहे सो हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जनाब साईं मुराद अली शाह खां ऐं उन्हनि खां मुतालबो कंदासूं त उन्हनि बयाननि ते नोटिस वठी असांखां जेको इहे बेजारा पोखराए, हींअर असांजा धणी कोन था थियनि, उहे जेके आहिनि से असांखे पाणी पूरो करे ॾियनि। सिंध तरक़ी पसंद पार्टी जो जेको अॻवान मीर आशिक़ कयो त पहिरीं असां जे प्रोग्राम जो विस्क पियो उन में पैसा खाई लुटे आवाम खे बुख ऐं बदहाली जे वर चाढ़े छॾियो अथनि। हाणे इहो कयो अथनि त ॿिया वाह जेके कैनाल आहिनि फुलेली मां निकितल, उन्हनि में पाणी गेज खां घटि पर थोरो थोरो हले पियो। सुल्तानी हिकिड़ो वाह आहे, उन खे माना घटि पाणी मिले। हाणे बरसातुनि जो आसरो रखियो वेठा आहिनि, उहा कुझु बरसातूं पवनि त जेको पाणी वधे सुल्तानी वारनि खे पूरा करे मथे ते हथु रखी हिननि खे छॾींदासीं। पर जेको सुल्तानी वाह में हथरादू पाणी जी खोट जेका पैदा कई वई आहे, उन लाइ तमामु जेके शाखूं आहिनि, मनाकी शाख आहे, बोरो शाख आहे, जेके बि शाखूं निकिरनि तमामु उन सख़्तु खोट आहे। ऐं असांजा आबादगार जेके बेचारा पोखे वेठा आहिनि, जेके सारियूं पोखे वेठा आहिनि, ऐं हुनजो बिल्कुलु फसल सुकनि पिया। ऐं हिते जा माण्हू मजबूरनि ते अॼु रोडनि ते आया आहिनि। इमदाद साहिब तव्हां ॿुधाइजो त जेको अलीपुर रेगुलेटर ते जेके नवां जेको गेट थिया ऐं रेगुलेटर ठहियो, उनखां पोइ जो पाणी जी जेका शॉर्टेज थी वई, उनखां पोइ जेका धिका लॻा, टेक्निकल तौर ते हिनजी का हैसियत आहे कानूनी तौर ते या न? दादा आउं सम्झां थो त असांजी ज़िले बचाव कमेटी इन सिलसिले में कोर्ट में वियल आहे। इन ते वधीक आउं कुझु गुफ़्तगू नथो करे सघां, छाकाणि त इहो मैटर जेको सो कोर्ट में हले पियो। बाक़ी हक़ीक़तूं इहे आहिनि त पाणीअ जी हेतिरे वाफ़र मक़दार में हुजण जे बावजूदि बि असांजे सुल्तानी वाह ते ऐं मुख़्तलिफ़ शाख़ुनि जे टेलुनि में जेका पाणी जी शॉर्टेज आहे उहा सभिनी जे अॻियां आहे। छो जो उन जे नतीजे में असांजा सभु ज़मीनदार जेके आहिनि उहे रोडनि ते आहिनि। हिन वक़्तु पाणी जी का एतिरी ख़राबु सूरत हाल कान्हे का, छाकाणि त 1,30,000 क्यूसेक जॾहिं सखर हुजे, अप स्ट्रीम में हुजे ऐं डाउन में 1,30,000 पियो अचे ऐं 43,000 क्यूसेक कोटड़ी ते आहे, उनजे बावजूदि फुलेली छो नथी पाणी पंहिंजो पूरो करे सघे शाख़ुनि जे टेलुनि में? उनजो हिकिड़ो सबबु इहो आहे त हीअ डिमांड ऐं सप्लाई जो मसइलो न आहे, हीअ डिस्ट्रीब्यूशन जो प्रॉब्लम आहे। डिस्ट्रीब्यूशन जेका आहे उहा पिराटी बुनियादनि ते थिए पई, ऐं पिराटी आहे त वॾा माण्हुनि जा वाटर कोर्स उन जूं ढंढूं भरियूं पियूं आहिनि, हुननि जा वाटर कोर्स जेके से फुल पिया हलनि, उन्हनि जूं लिफ्टूं हलनि थियूं, पाणी खणनि था। ग़रीब जेके आहिनि, ग़रीबनि जे शाख़ुनि ते जो टेलनि में पाणी नथो पहुचे। नाज़रीन, तव्हां धरणे में मौजूदु समूरी जेका क़यादत आहे उन जूं ऐं धरणे में मौजूदु जेके माण्हू आहिनि उन जूं जेके ॻाल्हियूं ॿुधियूं, हिन जो चवणु आहे त जेको अलीपुर ते जेके रेगुलेटर ठहियो आहे उहो ग़लति उनजी डिज़ाइनिंग थी आहे। उनखां सवाइ जेके अकरम वाह खे जेके इज़ाफ़ी कट ॾिना विया आहिनि, उहो जेको असांजो इज़ाफ़ी पाणी जेको आहे सुल्तानी वाह जो उहो खणे पियो। उनखां सवाइ TML ते जेके धिका लॻल आहिनि, उहो जेको पाणी जो प्रेशर ठहे थो, जेको टैलेंट्स कोन थो करे, उहो पाणी जो प्रेशर मरे थो उन्हनि धिकनि सां। इन करे असां वटि जेको पाणी जी जेका उहा तमामु घणी शॉर्टेज जेका थिए थी। हिन धरणे जे जेके शुरा आहिनि उनजो चवणु आहे त अगरि असांजो मसइलो हिन धरणे खां पोइ हल न थियो त असां हिन जेको जदोजहद जेको आहे उनखे जेको असां अॻिते वधाईंदासीं, ऐं जेसीं ताईं असांजा मसइला हल न थींदा तेसीं ताईं असांजी जेका जदोजहद आहे उहा जारी रहंदी। कैमरामैन शाहनवाज़ अमली सां गॾु मुर्सा शाम, अवां जो आवाज़, राजो खनाणी।